नाज़िन मेघवाल बिरादरी नारी पायल मेघवाल जी बाज़ियाबी लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। एहतजाज कंदड़नि मेघवाल बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त पुलिस जवाबदारनि सां ॿिट बढ़ियल आहे। FIR बेदाख़िल नथी कई वञे। आला अख़्तियारनि मामले जो नोटिस वठी पायल जी बाज़ियाबीअ खे यकीनी बणाइनि। इन हवाले सां पेश कयूं था अली नवाज़ मेहर जी हीअ रिपोर्ट। इन वक्त मौजूद आहियूं ठिकराठो लॻ मुबारकपुर थाणे ते, जिथे मेघवाल बिरादरी सरापा एहतजाज बणियल आहे। हिननि इल्ज़ाम हंधे चयो आहे त असांजी हिकिड़ी निगरी जेकी आहे उहा अगवा कई वई आहे। वधीक हितां एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जो छा चवणु आहे? छोकिरी अगवा करे पिता थी, उनजे मसइले जे लाइ असां FIR दाख़िल कराईसीं। FIR जो अञा ताईं कोई माण्हू न ॿधो आहे, न कुझु थियो आहे। अञा ताईं हाणे आयासीं नोटिस चे, हाणे अॼु आयो आहे। इंसाफ़ कयो वञे, असांखे पंहिंजी नियाणी वापसि ॾिनी वञे। मसइलो आहे साईं ही जेको ढिग भिट में असांजी नियाणी वीचारी हिकु कुराड़ा ॿ हुया, उन्हनि जे ख़ातिर असां उनखे विहारीसीं। असां चयो अन्न पाणी उन्हनि खे मानी बानी खवाए, सम्झिए असां में कोई कोन्हे। पोइ अची उन्हनि ते वटा करे ज़ोरी खड़ी आहे नियाणी। असांखे ख़बर पई इन्हनि जी 4 माण्हुनि जी, उन्हनि जा असां नाला लिखायासीं FIR में। ढिग मां जेका नियाणी असांजी खजी वई आहे, पायल नालो आहे उनजो। असां डेली थाणे ते अचनि, असांजा माण्हू, असांजा वॾेरा ॿिया शाही जेके असांजा प्यारा माण्हू आहिनि, महर बाचा, उहे बि गॾिजी आया। लेकिन हुननि MC कटण जे लाइ वॾी इनकार करे छॾी। हाणे बि असांखे धमकी मिले थी, हे त हिकिड़ी खई आहे, असां पूरी ढिग जूं नियाणियूं खणंदासीं। हे असां सां नाजाइज़ी आहे। असां सां ख़ुदा कारण जे मुसलमान आहिनि त मुसलमानी खे ॾिसी, क़ुरान खे ॾिसी असांजी नियाणी जेका आहे पंहिंजी मोटाए। हिननि जो चवणु आहे त असांजी 19 ॾींहं थी विया आहिनि, छोकिरी अगवा थी वई आहे, मगर हिन महिल ताईं वापसि न थी सघी आहे। हिननि SSP सखर आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजी छोकिरी वापसि कराए, असां में बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अली नवाज़ महार, दत्ती TV न्यूज़, ठिकराट।